अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, जंगन ना गुजरी अमन थी चाहे, जंगन ना गुजरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। समूरे नंगर उन्हें जी नीगर, 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 पचे पिजरे अमन थी चाहे, पचे पिजरे अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। वणन में चहचह पखियन जी आहे, 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 चतुए कबरी अमन थी चाहे, चतुए कबरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। धराड़ धूड़ी फदन खा हाइफ, 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 गऊं बकरी अमन थी चाहे, गऊं बकरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। कणे जी गोला करण लकवली, कणे जी गोला करण लकवली, कणे जी गोला करण लकवली, बिरन मानकरी अमन थी चाहे, बिरन मानकरी अमन थी चाहे, बिरन मानकरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। नफीस परड़ा बंभोरी खोले, नफीस परड़ा बंभोरी खोले, नफीस परड़ा बंभोरी खोले, नफीस परड़ा बंभोरी खोले, गुलन्मा उडरी अमन थी चाहे, गुलन्मा उडरी अमन थी चाहे, गुलन्मा उडरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। नंढो वॾो पियो सुकून ॻोल्हे, 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 डिघी ऐं बिंदरी अमन थी चाहे, डिघी ऐं बिंदरी अमन थी चाहे, डिघी ऐं बिंदरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। लगे न धारो सिंधु मथा चल, 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 पलोए डंभरी अमन थी चाहे, पलोए डंभरी अमन थी चाहे, पलोए डंभरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे, अमन जी नगरी अमन थी चाहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दयाल सर आई हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॿुधायो त अमन जी नगरी अमन थी चाहे। यकीनन सिंध जो बच्चो अमन ई चाहे थो ऐं हीअ अमन ई आहे जंहिंजा ख़्वाब खणी कॾहिं कॾहिं असांखे मजबूरन अहिड़नि सूरत हाल अहिड़नि वाक़ियनि ते ॻाल्हाइणो पवे थो जो भिटाए जे हिन नगरीअ में जॾहिं भिटाए जे सूफ़ीज़म जो ज़िक्र अचे थो, अमन जो ज़िक्र अचे थो, मोहबत जो ज़िक्र अचे थो त किथे न किथे लाशऊर में लाखो फलाणी जो नालो बि अचे थो, किथे रही मुंगर जो नालो बि गूंजे थो, किथे परू चांदीअ जो परलाप किथे न किथे ॿुधजण
ॾिसण में अचे थो ऐं हाणे सूरत हाल इन अमन जी नगरी जी इहा वञी पहुती आहे जो सिंध जो को बि रोड रस्तो महफ़ूज़ न आहे, को बि बच्चो महफ़ूज़ न आहे, का बि न्याणी महफ़ूज़ न आहे। आख़िर अचानक सिंध जे हिन अमन खे कंहिंजी नज़र लॻी आहे, छा सबबु आहे जो गुज़िरियल केतिरनि ई सालनि तां असांजे हिन नगरीअ में अमन नापीद आहे। असां जदोजहद कयूं था, असां रड़ियूं कयूं था, असां ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिशि कयूं था, असां वटि वावेला आहे, पर जेको वाक़ा त असां कयूं पिया, जेको असांजो वस आहे, पर जेके ॿुधण वारा आहिनि उहे आख़िर किथे आहिनि? छा सबबु आहे जो अॼु असांजी न्याणियूं बि अॻुवा थी रहियूं आहिनि, अॼु असांजा नंढड़ा ॿार बि अॻुवा थी विया आहिनि? आख़िर सिंध में इहो जेको अॻुवाए बराए तावान जो कल्चर आहे उहो आयो किथां आहे? उन जे पोयां छा सबबु आहिनि ऐं उहो ख़तमु छो थी रहियो आहे, उहो बीही छो रहियो आहे? उन में वधाहत अचे थो पर उहो घटिजे छो पियो? इहो कुझु अहिड़ा सवाल आहिनि जेके अॼु असां पंहिंजे प्रोग्राम सिंध छा पई सोच में खणी तव्हांजे अॻियां हाज़िर थिया आहियूं ऐं हिन मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल करण लाइ जंहिं महिमाननि खे असां दावत ॾिनी आहे उनजो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं। यकीनन मौज़ू अहिड़ो आहे त उन सां रिलेटेड जेके माण्हू आहिनि, जेके एक्सपर्टीज़ रखनि था हिन हवाले सां, असां उन्हनि खे ई घुरायो आहे। असांजो पहिरियों महिमान आहे जनाब आगा ताहिर साहब, पाण रिटायर्ड SSP आहिनि ऐं सिंध जे घोटकी खां वठी थरपारकर ताईं हर शहर इलाइक़े में रही चुका आहिनि, खैन तजुर्बो आहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि जो, मुंहिंजे ख्याल में 1970 खां वठी खैन तजुर्बो आहे हिन सॼी सूरत हाल जो त सिंध में जेका क्राइम कल्चर आहे उन में कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं उहो कीअं वधे थो, कीअं घटिजे थो। संदन भर में वेठा आहिनि SSP अगुणा सखर में, हाणे पाण कराची शिफ्ट थी चुका आहिनि, साकिब इस्माइल मेमन साहब, पाण बि फर्ज़ शनास ऑफिसरनि जे नाले में संदन शुमार थिए थो ऐं जीअं त उत्तर सिंध में पाण सर्व कयो आहे त यकीनन खैन तमामु घणो तजुर्बो आहे त उन इलाइक़े में जेका सूरत हाल आहे उन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं आख़िर मख़सूस इलाइक़नि में इहो ट्रेंड वधीक छो आहे। संदन भर में वेठा आहिनि ज़ुल्फ़कार कादरी साहब। यकीनन ज़ुल्फ़कार खां जेकॾहिं असां सिंध जी माण्हुनि जी हिस्ट्री जेका चइबी आहे ओरल हिस्ट्री पुछणु चाहियूं त ज़ुल्फ़कार कादरी एनसाइक्लोपीडिया आहे। धाड़ेलनि खां वठी पॉलिटिकल वर्करनि खां वठी सिंध जे नंढे वाहण वस्तीअ जी हलंदड़ फिरंदड़ तारीख़ ज़ुल्फ़कार कादरी जे सीने में समायल आहे। मां पंहिंजे सभिनी महिमाननि खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थी। असां अमन सां ई ॻाल्हि कई ऐं कोशिशि कयूं था त अमन सां ई प्रोग्राम जी प्रोसीडिंग्स खे बि हलायूं। इहो सोचे त जंहिं मौज़ू ते असां ॻाल्हाइण लाइ वञी रहिया आहियूं ॾाढी तकलीफ़ आहे। शुरूआत मां अगरि साहब तव्हां खां ई कंदसि, तव्हांजी हिकिड़ी डिग्री जेको आहे सो कैरियर रहियो आहे पुलिस में ऐं हिकिड़ी कानून नाफ़िज़ कंदड़ इदारे सां वाबस्ता रही। तव्हां जेको गुज़िरियल 70 खां वठी जेकॾहिं सिंध ते असां नज़र विझूं था त उन दौरान सिंध में ख़ासि तौर ते धाड़ेल कल्चर त गिरो थियो आहे, पर अॻुवा बराए तावान जो जेको रहियो आहे निज़ाम उहो कीअं रहियो आहे, उहो कीअं हुयो? छा इहो शुरू खां ई असांजे कल्चर में इहो रहियो आहे या इन में का तब्दीली आई आहे, इन जा के सबब मख़सूस रहिया आहिनि जिन करे इहो वधियो आहे? ही जेको किडनैपिंग फॉर रैंसम जो दौर आहे, जेतिरे क़दुरु मुंहिंजे तजुर्बे में जेका शइ आहे इहा 1975 खां शुरू थी थिए। 1975 खां शुरू थी थिए। खुदू अलमाणी पहिरियों ॾोह कयो पन्याकिल में, शाइस्ता अलमाणी वारे जंहिंमें हुन किरदार विचो अदा कयो, इहो धाड़ेल हो। इहो ॾोह काज़ी अहमद जी हद में थियो त 1975 में मां काज़ी अहमद में SHO हुउसि त उते हमीद ओठो हिकिड़ो धाड़ेल हूंदो, अॻे नो ईदन ख़ासि केली, उन्हनि अंब जूणे जे ॻोठ मां कचे मां हिकिड़ो छोकिरो अगवा कयो। माना जेतिरे क़दुरु तजुर्बे जे आधार ते इहा ॻाल्हि मां चई सघां थो त इहा किडनैपिंग फॉर रैंसम इन्हनि ॾींहंनि में जॾहिं अगवा त ठहियो, पर जेकॾहिं हिकिड़ी मामूली फुर थींदी हुई कंहिं रोड ते त उते ज़िले इंतिज़ामिया अची पहुचंदी हुई ऐं कैंपूं लॻंदी हुयूं। उहे ज़िले इंतिज़ामिया जी उन्हनि ॾींहंनि जी कैंप जेका आहे उहा मामूली न हूंदी, उनजो वॾो एरिया में जेको आहे वॾो थरथलो हूंदो ऐं क्रिमिनल में थरथलो हूंदो त हिकिड़ो ॾोह थियो आहे उन जी जांच, ऐं उहा जेसि ताईं पाए तकमील ताईं न पहुचंदी हिस्ट्री रही आहे, उहा रिकॉर्ड शाहिद आहे त उन्हनि खे धाड़ेलनि खे हामिद ओठे खे बाक़ाइदे गुलाम सिद्दीक़ कादरी, मां हिकिड़े वॾे फ़ख्र सां नालो वठंदुसि, हिकिड़ो वॾो नालो आहे सिंध पुलिस में, तमामु वॾो नालो आहे, जंहिंजा मुक़िमुद्दीन कादरी भाइटियो आहे ऐं उनजा वॾी हिस्ट्री आहे, जंहिंजो बार मुबारक शरीफ़ पंहिंजे रोड़ी में उन जो हे पाण एज़ ए हेड कांस्टेबल भर्ती थिया सिंध पुलिस में ऐं DIG रिटायर थिया। DIG रिटायर थिया 77 में
ऐं ख़ैरपुर रियासत में असां उन जा शागिर्द आहियूं। असांखे फ़ख़ुरु आहे त असां उन जा शागिर्द आहियूं। बहरहाल उन्हनि ॾींहंनि में SSP नवाब शाह हुया, हाणे नौशहर में कढी नवाब शाह जा SSP हुया। बहरहाल किडनैपिंग फेर मुंहिंजो तव्हांखे ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त किडनैपिंग फार उन खां पोइ वरी किडनैपिंग जेका वधी आहे उहा क्लैशनकोफ कल्चर जे अचण खां पोइ, जॾहिं क्लैशनकोफ कल्चर 81 में 80-81 खां पोइ इहो शुरू थियो आहे। हा, इहो जॾहिं अफगानिस्तान जी जंग जे करे क्लैशनकोफ हिते सिंध में पहुती आहे त जॾहिं असां पहिरियों इहो परूचांडे जो तव्हां नालो खयों त परूचांडे जी हिकिड़ी शादी हिकिड़ी असां हिकिड़ी रेड कईसीं, गॾियल हिकिड़ी रेड हुई दादू ऐं लाड़कण दिले जी। उनमें असांखे हिकिड़ी पंहिंजो मिली हुई हिकिड़ी फोटोग्राफी, हिकिड़ो वॾो एल्बम मिलियो जंहिं असांखे उन में क्लैशनकोफ असां 7-8 माण्हुनि खे हथनि में ॾिठी त सॼी पुलिस जेका आहे हैरान हुई त हीउ कहिड़ो हथियार आहे, यानी पुलिस वटि को हथियार न हो। पोइ आस्ते आस्ते इहा क्लैशनकोफ पोइ ज़िलनि में आई ऐं पहिरियों SP खे मिली, ज़िले वारे खे वञी पाण वटि रखी छॾी, पोइ वरी 10 आयूं त वरी DSP खे मिलियो। माना शुरू खां जेको क्रिमिनल आहे उहो तव्हां खां वधीक तरक़ी याफ़्ता हथियार जे मामले में मां सम्झां थो। माना पहिरियों हथियार जेको आहे इहो आयो हिते धाड़ेल वटि, उहो पुलिस वटि पहिरियों इहो। माना जॾहिं सिंध में हथियार कल्चर वधियो तॾहिं तव्हांखे लॻे थो त इहो जेको ॾोह जो इहो हिकिड़ो रुखो इन न वियो। साकिब साहिब, तव्हां इलाही अरसो हिन में शिकारपुर ऐं सखर इहे इलाइक़ा हब सम्झा था वञनि, हिते सभ खां वधीक अगुवाई बराए तव्हां थी थी, त तव्हां उनजा कहिड़ा सबब सम्झो था त इहे उते थियनि पिया, उनजे पोयां कहिड़ा रीज़न्स कहिड़ा आहिनि? एक्चुअली अगवा जेको आहे सो अपर सिंध में तव्हां बिल्कुलु सही था चओ, जीअं आगा साहिब लोअर सिंध उनजे मुक़ाबले में उते आहे ई न, त उन में मां सम्झां थो त हिकु त उते बाक़ाइदा गैंग्स ऑपरेशनल आहिनि जिन जो जेको आहे सो ख़ात्मो नथो थिए। कुझु वसाइल जी बि ॻाल्हि आहे, पुलिस कुझु शयुनि में लैक करे थी, जीअं कुझु टेरेन अहिड़ो आहे जिथे आम गाॾियूं या जेके आम APCs आहिनि उहे नथियूं वञी सघनि, जिते सिर्फ़ु ट्रैक APCs वञी सघनि थियूं, जेके तमामु थोरियूं आहिनि, जिन जी मेंटेनेंस जेको आहे सो पुलिस पाण नथी, उन्हनि वटि कैपेसिटी न आहे। हिकिड़ो त तव्हां चओ था इंफ्रास्ट्रक्चर जी जेका आहे सा खोट आहे, वॾो सबबु तव्हांखे इहो थो लॻे एग्ज़ैक्टली पुलिस जे हवाले सां। जेकॾहिं विल हुजे त उन खां पोइ जेको आहे सो APCs आहिनि, या उन खां पोइ हाणे जेको आहे सो अॻे तव्हां मां जॾहिं असां स्कूल कॉलेज में हूंदा हुआसीं त पढ़ंदासीं अख़बार में त को माण्हू अगवा थी वेंदो त चिठियूं ईंदियूं हुयूं त राडो घड़ियूं पहुचायो, बोस्की जा पटका साईं। हाणे त मोबाइल फोन जो ज़मानो आहे, अॻे माण्हू खजी वेंदो, महीनो का चिठी न ईंदी, छो त कम्युनिकेशन एज न हुई। हाणे शायदि विदिन फ्यू आवर्स जेको आहे सो कॉल अची थी वञे, ठीकु आहे, त उन खे ट्रेस करणु या उनखे फॉलो करणु का रॉकेट साइंस न आहे, अहिड़ी शइ न आहे जेका नथी थिए या नथी करे सघे। एग्ज़ैक्टली, पर उन फील्ड में असां मतिलबु सफ़ा टिफले मकतब आहियूं, असां वटि कुझु बि न आहे। अच्छा, त उहा शइ जेको आहे सो पुलिस वटि हुजे त पोइ मां सम्झां थो त इन शइ ते काफ़ी हद ताईं जेको आहे सो काबू पाए। ज़ुल्फ़िकार, तव्हांजो हिकिड़ो तजुर्बो रहियो आहे एज़ अ पॉलिटिकल वर्कर, तव्हां मुख़्तलिफ़ जेलनि में घुमायो, तव्हांखे छा थो हुनजो मेजर सबबु लॻे त आख़िर ॾोह आहे, हिकिड़ो वॾो ॾोह आहे, उहो जेकॾहिं माण्हू पकड़ियो थो वञे त उनजी का इज़त अफ़ज़ाई कोन थी थिए, समाज में उनजी का इज़त कोन्हे का, तंहिंजे बावजूदि एतिरा घणा माण्हू छो इन ॾोह में वञनि था पिया? सिर्फ़ु तव्हांखे गुरबत थो लॻे, हिकिड़ो त असां वटि मिथ बि घणियूं हूंदियूं इन शयुनि जे हवाले सां, तव्हां छा था सम्झो? सिंध जे अंदरि जेको हितां हिंदू वियो उहो को झोपड़पट्टी छॾे कोन वियो। सिंध जो जेको हिंदू माइग्रेट थियो इंडिया, उन सुठा घर कोठियूं, बहितरीन माण्हू हुया जेके उतां आया, उहे लुटियल फुटियल हिते आया, सिंध जूं ज़मीनूं वयूं, सिंध जा वसीला विया, हिकिड़ो इकोनॉमिक प्रॉब्लम क्रिएट थियो सिंध जे अंदरि, बुख वारो। वरी उहो हिकिड़ो अचे थो ताजू ओठी वारो, मुबीन डायरी वारो दौर थो अचे, उनखां अॻु में जेके हाणे अब्दुर्रहमान ब्रोई वारो दौर थो अचे, अब्दुर्रहमान पठान वारो दौर थो अचे धाड़ेलनि में। ॾोह उन टाइम अयूब खान सिकंदर मिर्ज़ा जे टाइम में बि, अयूब खान जे टाइम में बि आहे, पर ॾोह सिर्फ़ु धाड़े जी हद ताईं। धाड़ो किथे लॻे थो त वॾी माना हेरासमेंट थी त धाड़ो लॻो आहे, मशहूरु थियो त इहा धाड़ा लॻी आहे। ऐं हिकिड़ो उन वक़्तु ॾोहारनि जे अंदरि बि हिकिड़ा जेके हिकिड़ा टर्म्स कंडीशन इख़लाक़ियात जा क़दुरु हूंदा, माण्हू क़ुर शरीफ़ जे में अंदरि पैसा लिखाए छॾींदा, कोई चोर वियो, ॾोहारी वियो, धाड़े वियो, क़ुर शरीफ़ में पैसा ॾिठई छॾे ॾींदो।
माई आहे न्याणी आहे उनजे वाला उनजा लाहिण हिकिड़ो मयूर सम्झो वेंदो माई खे अची जेको सो झोली झली धारो छॾी धाड़े लाॻिया वेंदा ज़ियाउलक जी जॾहिं मार्शल लॉ थी अचे वरी ज़ियाउलक जी मार्शल लॉ थी अचे त उहो जेको क्राइम वधंदो आयो मार्शल लॉ त वरी जेको सो सिंध जा जेको सो रहंदो सत्यानाश कयो हिते उन खां पोइ पॉलिटिकल जेको आहे असल में इहो त ॾिसो न त जेको आगा साहिब ॿुधायो त हिकिड़ो जेॾीमहिल मार्शल लॉ दौर थो अचे त वेपन कल्चर बचे थो हथियार बचे थो ऐं सरदार बचे थो जेको हुनजे पोयां पियो करे त इन जे सियासी हुनखे त नथो कढी सघिजे न जेका हुनजे पोयां बैकग्राउंड आहे त हाणे मुसीबत इहा आहे त जेको ॾोहारी आहे उहा असां सिंध जा जेके हूअं असां वटि इंटरनेशनली अवां ॾिसो जेल जेके इस्लाहत जा घर आहिनि पर हिते असां वटि जेको सो जेल मैनुअल जेको आहे सो ब्रिटिश दौर जो उनजे अंदरि का न थी आहे माण्हू हिकिड़ो जेको आहे सो जेल में वियो ग़लति इन्वेस्ट मां ई नथो चवां त पुलिस बि जेको आहे सो बिल्कुलु बरीज़म आहे या जेको सो उन में पुलिस ॾोहारी आहे काफ़ी केसनि में ग़लति इन्वेस्टिगेशन जे करे माण्हू जेको सो चालान थी जेलनि जे अंदरि था वञनि तव्हां जॾहिं रहियो तव्हां कहिड़नि धाड़ेलनि सां गॾु तव्हां जेको रहियो वास्तो मां परुचाडियो ऐं जेलर्स अलीगढ़ वारा हुआ अच्छा ॿिया काफ़ी धाड़ेल हुआ प्रेलमरी वारा हुआ सिंध ॿिया काफ़ी क्रिमिनल्स हुआ तव्हांखे छा लॻंदो हुन सां ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे उहो छो था माना हुनजो सबबु छा आहे इन में पावर आहे इन में पावर त हिकिड़ी साखी आहे न हिकिड़े ग़रीब माण्हू खे ॾोहारी सां कंहिं बि ॾोहारी खां पुछंदो पाण हिकिड़ो मिसकीन बेॾोही पुलिस जो विक्टम करार ॾींदो असां सभु भाई जेको वॾेरे ज़ुल्म कयो मथां वरी पुलिस वारे हुन सां साथ ॾिनो पोइ असांखे जेको सो चालान कई असीं हिते पहुतासीं जेल जे अंदरि वरी यारियूं दोस्तियूं उहा वरी हिकिड़ी नर्सरी आहे चङो शहरी थी उतां निकिरे जेल वरी उते ॾाढा जोड़ लॻी था वञनि त बाबा ॿाहिरि निकिरंदासीं त हीअ प्लान बि करणा आहिनि हीअ माण्हू बि खणणा आहिनि त इहो जेको सॼो हिकिड़ो सिस्टम आहे हाणे तव्हां अचो सिंध जे अंदरि ओपनली काछेलो अगवा थियो हिकिड़ो वॾी काछेलो अगवा थो थिए साईं नवीद कमर मिनिस्टर आहे हींअर पर साईं नवीद कमर अगवा थियो 17 ॾींहं धाड़ेलनि जे कब्ज़े में GR कॉलोनी वटि छॾे वियसि पुछो साईं भला हाणे माण्हू क्लियर नथा थियनि नालो जो बि टोले जो हो साईं को मोटे साईं तव्हांखे भला धाड़ेल 17 ॾींहं खणिया चइबा बसि ईअं छॾे ॾिनो जॾहिं ख़बर पई त सही अरे साईं हेॾो वॾो टोलो तव्हांखे खणी विया 17 ॾींहंनि खां पोइ ख़बर पई त सैयद आहे उन खां पोइ अचो तव्हां गनी टालपर खे खणी विया पीर मज़हर खे खणी विया उन खां पोइ डॉक्टर सजना खे खणी मेमणा खे खणी विया DG हेल्थ जो ही दाऊद जेको दादा भाई सीमेंट फैक्ट्री वारा असांजे ॻाल्हि खे कयूं था त भई एॾा हाई प्रोफाइल केस आहिनि कीअं मुमकिन आहे त पुलिस खे या जेके खणी वेंदड़ माण्हू हुननि जी ख़बर न हुजे ऐं आख़िर हुननि खे कहिड़ो पावर आहे जो उहे एॾो क्राइम करण खां पोइ बची था वञनि हिन पासे असांजा इलाही साथी वेठा आहिनि रोशन ब्रह्मानी साहिबु वेठो आहे मौज़ू तव्हां ॿुधो त असांजो जेको हली रहियो आहे त तव्हांखे जेकॾहिं सवाल आहे ऐं इहो बि आहे त हिकिड़ो वॾो इशू आहे सिंध जे अमन अमान जो सियासी पार्टियूं अमन अमान जे हवाले सां कंपेनिंग कॾहिं छो थियूं कनि मुझे ख्याल है तो ही एक तमाम बड़ो इशू है हींअर असां रोज़ जेके ख़बरूं ॿुधूं पिया या अख़बारुनि में अचे पियो उत्तर सिंध में त माण्हू हली कोन था सघनि बारड़ा बगवा पिया थियनि उन में कुझु त असांजे दोस्तनि ॿुधायो त पर मां सम्झां थो त इन में मक़ामी सरदार इन में वॾियूं वॾियूं के गादियूं XYZ उहे चई सघजनि था ख़ुदि असांजी पुलिस जो किरदारु ऐं जेके असां पंहिंजा नुमाइंदा चूंडियूं था उहे उनमें मुलविस आहिनि उनजो सबबु ई आहे मिसाल के अहिड़ा पुलिस अमलदार आहिनि जेके बिल्कुलु ईमानदार आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे एडी ख्वाजा खां वठी ख़ुदि साईं ताज साहिबु वेठो आहे या ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि खोड़ वली वला दल खां वठी पाण रिंद साहिबु आहे बिल्कुलु अहिड़ा नाला मशहूरु आहिनि बिल्कुलु त पर आइन टाइम ते अॼु असांखे एडी ख्वाजा नज़र कोन थो अचे जेकर इन अहिड़नि माण्हुनि खे मुख़्तलिफ़ अहिड़नि ज़िलनि में मुक़ररु कजे मुख़्तलिफ़ ज़िला ॾिजनि टारगेट ॾिजे त मां सम्झां थो त उहे बहितरीन पंहिंजी हिकिड़ी ड्यूटी अदा करे सघनि था पर
असांजा इहे मुख़्तलिफ़ सरदार हज़रात या जेके असांजा मथे वेठा आहिनि हुकूमत में उहे नथा चाहिनि का इन्वेस्टिगेशन थिए थी, माण्हू बदिजनि था, हिकिड़ी फोन अचे थी, माण्हू छुटी था वञनि, पोइ कहिड़े आसिरे ते उहा जेका वठा थिए या अमन थिए। अगतार साहब हिकिड़ो ज़िक्र बार बार अचे थो त पुलिस ऐं हुनजो नेक्सस आहे हिकिड़ो वॾेरे जो या सरदार जो पाण में हिकिड़ो गठजोड़ आहे जंहिंजे करे ही ॾोह वधे थो। इन में तव्हांजो छा ऑब्जर्वेशन रही आहे? पोइ डिघो अरसो तव्हां रहिया आहियो त इन में वॾेरो केतिरे क़दुरु ऐं जेको सरदार केतिरे क़दुरनि वारा ऐं ख़ासि तौर ते उहो जेको हुकूमत में आहे? वॾेरो सरदार इनवॉल्व पंहिंजी जाइ ते आहे ऐं घणो करे त हुनजो जेको वॾेरे ऐं सरदार जो माण्हू आहे, जेको हुनजो माण्हू आहे उहो इनवॉल्व आहे। बाक़ी सभु सरदार बि ईअं कोन्हनि, सभु वॾेरा बि ईअं कोन्हनि। के माण्हू चङा आहिनि जेके पुलिस सां ताउन कंदा आहिनि, उन्हनि जो तमामु पुलिस खे उन ॾींहंनि में फ़ाइदो पहुचंदो आहे, जंहिंजे लाइ काफ़ी असां पंहिंजे तजुर्बे पाण केतिरो इनवॉल्व आहे? पुलिस जा कुझु ऑफिसर बिल्कुलु इनवॉल्व आहे, उन में बिल्कुलु इनवॉल्व आहिनि ऐं उहा सॼे जग जहान खे ख़बर आहे। पर उहा बि शायदि हायर अथॉरिटीज़ जी या सियासी माण्हुनि जी मजबूरी आहे उनजी पोस्टिंग उहा जेके माण्हू आहिनि इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू वरी पोइ पोस्टिंग बि वठी था वञनि, पोस्टिंग वठी ऐं उन ते पंहिंजो जेको मतिलबु आहे उहो कढनि था। बहरहाल सिंध में हिकिड़ी जेको जोग्राफिकल कंडीशन आहे, जीअं अॻु में कचे जो एरिया हुयो, हाणे मां कचे जे एरिया खे कचो न छॾींदुसि। This time check is brought to you by टपाल मेजबान धरती हजार रंग। छो त वॾेरा चोर फॉरेस्ट डिपार्टमेंट वारा ॿेलो खाई आहे, इहे टई गॾिजी ॿेलो खाई आहे ऐं ॿेलो उहा शइ हुई जेका असांजी तमामु उनजी मादनियात तमामु घणी हुई ऐं सिर्फ़ु दाड़ियल फैक्ट्री ॾिठो, सभिनी मीडिया ॿियो टियों सभु दाऊं कयूं त ॿेले में सभु कुझु आहे या हुआ, पर पोइ हर कंहिंखे इन जे करे 4-5 महीना माण्हू किडनैपिंग जेको किडनैप थिए थो उहो गुम थो थी वञे, इन जे करे गुम थो थिए, छो जो उहो हाणे जंग में न आहे, उहो हाणे प्रोफेशनली उहो उन माण्हू वटि आहे जेको भुंग वठे थो या जंहिं वटि उहो माण्हू बंदि आहे। 4-5 महीना बि लॻी था वञनि। हे हाणे पास्को जा कुझु माण्हू अगवा थिया, जंहिंमें मुंहिंजो बि हिकिड़ो अज़ीज़ हुयो, आगा शाहिद, आगा ताज जो भाउ, आगा शहाबुद्दीन जो पुटु, ऐं अगवा थियो काज़ी अहमद वटो, मिलियो जागण मां। हाणे ॾिसो न, काज़ी अहमद जागण में फ़र्क़ु आहे। शिकारपुर ज़िले में सियासी जेका हुनजी वॾेरे जो जेको सियासी वॾेरो आहे उन जो हथ पंहिंजे माण्हू ते आहे। तव्हां मुंहिंजो मतिलबु सम्झो हूंदो त माण्हू ते आहे, माण्हू इनवॉल्व आहे। अच्छा, ॾाढी दिलचस्प गुफ्तगू हले पई। टाइम थी वियो आहे नंढड़ी ब्रेक जो, असां गॾु रहिजो, थोड़ी देर में हाज़िर थियूं। जी हाँ, ट्रिक ब्लेड की धार है इतनी शानदार कि सख्त से सख्त शेप बनाए बड़े आराम से। ट्रिक सिल्वर एज स्टेनलेस ब्लेड। सिंधी माण्हू सभई मोर कचहरीअ जा, शौक़ सां गॾिजण शेज़ोर कचहरीअ जा, चङी ॻाल्हि चाहत कचहरी कचहरी, सिंध जी सक़ाफ़त कचहरी कचहरी, पंहिंजी चाहे पंहिंजी कचहरी। हम चाहे बन जाए जो हम खाए, मन चाहे जो जब चाहे छा जाए वो, जब गाए झूम जाए हो। पॉप स्टार, ये है पॉप स्टार, पॉप स्टार, ये है पॉप स्टार। पॉप स्टार लाया मजेदार ट्रांसफर अचारी चस्का फ्लेवर जो बना दे पॉप स्टार। जब गाए झूम जाए हो। पॉप स्टार, ये है पॉप स्टार। एक गरम चाहे जी प्याली हुजे, कोई मुखे प्यारण वारी हुजे, चिर पम तररम पम पम,
प्याली प्यार जी। तहजीब है तमक्कुन जो निशान, अदावत है तरक्की जी तरफ बदलो, मुंजो शहर लाड़कानो असांजो शहर। सिंध हिकु सकाफ़त जो नमूनो लाड़काणो शहर अवामी हुकूमत जे करे तेज़ी सां तरक़ी करे रहियो आहे। लाड़काणो हाणे हिकु जदीद शहर जो रूप धारे रहियो आहे। लाड़काणो शहर में बैन अक़वामी तर्ज़ ते हिकु नओं शहर तयार थी रहियो आहे। जी हाँ, लाड़काणो मॉडल टाउन। लाड़काना मॉडल टाउन मेन इंडस हाईवे ऐं सचल कॉलोनी सां गॾु प्राइम तरीन लोकेशन ते। लाड़काना मॉडल टाउन। बंगले जी बुकिंग सिर्फ 25,000 खां ऐं माहौल के सिर्फ 4500 खां। बुकिंग ऐं तफ़सीलात जे लाइ मार्केटिंग जी दुनिया जो ॼातल सुञातल नालो फैद मार्केटिंग। फोन नंबर 07441182226 ऐं 7। वेलकम बैक नाज़रीन। साकिब साहब तव्हां गुफ़्तगू ॿुधी पिया लगातार साहब जी त वॾेरे जो माण्हू हूंदो आहे, पोइ माण्हूअ ते हथ हूंदो आहे। तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं पुलिस उन जे असर सुख में न अचे ऐं इंडिपेंडेंटली कमु करे त इहो जेको एतिरो अॻुवा बढ़ाए तावान आहे इहो एतिरो थिए? बिल्कुलु तव्हां सही था चओ। इंडिपेंडेंट वर्किंग जेका आहे न उहा जिथे बि थी आहे, जॾहिं बि थी आहे त उन सर्टनली डिलीवर कयो आहे। उन न सिर्फ़ अगवा जे वाक़ियात में कमी आंदी आहे बल्कि जेके कंदड़ आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं बि पहुता आहिनि उहे, ऐं हिकिड़ो जनरली परसेप्शन जेको आहे उहो माना हिकिड़े अमन वारो जेको आहे सो पब्लिक ताईं वञे थो। मां हिन जनरली हिन गुफ़्तगू खे थोरो मां हिनखे हिन में थोरो ऐड करणु चाहींदुमि अपार्ट फ्रॉम योर क्वेश्चन कि जेकॾहिं जीअं साईं वारनि हिस्ट्री ॿुधाई तव्हांखे त एतिरी बदअमनी जेका 80s में या 90s में हुई न, अॼु उनजे मां सम्झां थो शायदि 10% एज़ फार एज़ किडनैपिंग फॉर तव्हां चई सघो था न त शाम जो शिकारपुर वञो त 6 बजे खां पोइ माण्हू रोडनि ते नथो निकिरी सघे। माना तव्हां हिकिड़ो महदूद आहे तव्हांजी मोबिलिटी, केतिरो असर थी करे इहो सॼो हुन माण्हू जे समाज ते, साइकी ते, सोसाइटीअ ते, इहो त तव्हां नथा रूल आउट करे सघो। एक्ज़ैक्टली इहा आहे, पर तव्हां इन खे जेकॾहिं न माना इहे जनरलाइज़ असां नथा करे सघूं त हे को माना एॾी रैम्पेंट आहे जेको माण्हू घर खां ॿाहिरि निकिरे थो उहो अगवा थी थो वञे। तव्हां पॉपुलेशन ॾिसो न 80s जे मुक़ाबले में पॉपुलेशन किथे पहुची वई आहे, वेपन जो इनफ्लो केतिरो वधी वियो आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टम जेको डिटीरियोरेट थींदो जेको आहे डिसफंक्शनल थी चुको आहे तक़रीबन। त उनमें उनजे बनाने जेकॾहिं ईअं जनरली असां हिकिड़ो ईअं माना हिकिड़ो ॼटको अंदाज़ो लॻायूं त हिकिड़े ज़िले जी जेकॾहिं या शहर जी या ज़िले जी पॉपुलेशन 10 लाख आहे, 12 लाख आहे, तव्हां अॼु कंहिं बि उत्तर सिंध जे ज़िले जी तव्हां फिगर्स खणंदो त किडनैप थियल माण्हू वधी त न आहे, सर्टनली घटी आहे ऐं रिपोर्टिंग बहितर थी आहे मीडिया जे करे। अॻे जेको आहे सो मुख़्तलिफ़ ज़िलनि मां 70-70, 75-75 माण्हू हिकु वक़्तु अगवा थियल हूंदा जिन जा नाला बि मुमकिन न आहे त SP खे यादि हुजनि। अॼु जेका मीडिया जो प्रेशर आहे, उन मीडिया जे प्रेशर जे करे पंहिंजे डिपार्टमेंट जो जेको प्रेशर आहे उहो नाला त छा उन्हनि जी हर पूरी बायोडेटा जेको आहे सो उहो SPs खे ख़बर हूंदी आहे। छा सबबु आहे जो अञा बि माण्हू महीने जा महीना अॻु त इहो ॿुधायो त भई इलाइक़ो गुम था थियनि ऐं हाणे कुझु पैटर्न बि तब्दील थिया आहिनि अगवा जा, नवां पैटर्न आया आहिनि, त असांजे नाज़रीन खे उहे ॿुधायो त उनमें जेके नयूं तब्दीलियूं आहिनि, मिसाल तव्हां चओ था सेल फोन अची वई आहे, मोबाइल जेका आहे उहा कीअं पई इनखे असर अंदाज़ थिए ऐं छा पुलिस खां वाक़ई में उहे धुरियूं ॾाढियूं आहिनि, लिकल आहिनि, गुझियूं आहिनि? सेल फोन जीअं मां पहिरीं अर्ज़ कयो उन सां त हिकु त जेको आहे सो धाड़ेल जेको आहे सो जल्दी राब्तो करे थो, जीअं मां पहिरीं अर्ज़ कयो। हाणे तव्हां मुख़्तलिफ़ तरीक़े जूं किडनैपिंग्स थियनि थियूं, जेके सादियूं किडनैपिंग आहिनि त बाबा को माण्हू पंहिंजे ज़मीन हारी आहे या खीर वारो आहे, वञे थो सुबुह जे सवेर या राति जे टाइम ते उहो खॼी थो वञे, उहो त जेको शुरू खां हिकिड़ो रूटीन रहियो आहे। को गाॾीअ में वञे थो, गाॾी समेत खॼी थो वञे, पोइ गाॾी किथे अबैंडन थिए थी, या अञा उनखां वधीक जेको आहे सो डिग्री जी किडनैपिंग इहा थी सघे थी त कंहिंखे बस मां या पब्लिक ट्रांसपोर्ट मां इहो रिसेंटली हिकिड़ो वाक़ियो ख़ैरपुर में थियो। ऐं उनखां अलावा जेको नओं ट्रेंड जेको पोयनि चंद सालनि खां मां चवंदुमि शायदि 4-5 साल खां थिया आहिनि, जेको स्पेसिफिकली सेल फोन रिलेटेड आहे, जेको माना हिकिड़ी असांजी सोसाइटी जो टैबू टॉपिक आहे त माना माई जे आवाज़ में जेको आहे सो उहे सोसाइटी जे हर जेको आहे सो मतिलबु स्कूल ऑफ थॉट सां ताल्लुक़ रखंदड़, हर बैकग्राउंड सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हू
उन औरत जी आवाज़ में जेको आहे सो उहो ट्रैप थी करे अहिड़ी जाइ ते पहुचे थो जिथे उनखे माना उनजो कॉमन सेंस कमु करणु खपे त हिते मां आयो आहियां ऐं हिते कहिड़ी जॻह आहे ऐं छा आहे। घोटकीअ में या शिकारपुर में कहिड़ी औरत हूंदी जेका रोड ते रस्ते ते जंग में कंहिं मर्द सां उनमें वरी थोरो सेट पैटर्न आहे। मां जेकॾहिं इजाज़त हुजे थोरो ब्रीफ करे वठां। उनमें बेसिकली उहो चाइनीज़ फ़ोन इस्तेमालु कंदा आहिनि जंहिंमें वॉइस चेंजर लॻल हूंदो आहे, जंहिंमें जेकॾहिं हींअर मां ॻाल्हायां जेकॾहिं उनजी फीमेल वॉइस ते रखां त अॻियां वॉइस फीमेल जो थींदो। ठीकु आहे, उहो सस्तो फ़ोन आहे, 2-3 हज़ारनि ताईं चाइना जो फ़ोन आहे, डबल सिम वारो, बाक़ाइदा माना वेरी ईज़ी टू ऑपरेट। अच्छा, उनखां अलावा कुझु वरी मर्द बि हज़रात अहिड़ा हूंदा आहिनि जेके आवाज़ जी पिच ईअं औरताणी आवाज़ में ॻाल्हाए सघंदा आहिनि ऐं कुझु केसिस में इहो बि असां ॾिठो त फीमेल्स हायर थियल हुयूं ऐं उन्हनि जी लोकेशन वरी जेको आहे सो इलाही दूर दराज इलाइक़नि में हुजे, माना जंहिं जाइ ते उहे घुराइनि पियूं उते उहे मौजूदु न हुयूं, पर उन्हनि खे हुते जी जियोग्राफी जी पूरी ख़बर हुई, फ़ोन ते गाइड कनि पियूं त भई तव्हां हिते अचो, हिते फलाणी चौक आहे, हिते हीअं आहे हीअं आहे। त उहो इन नमूने उहो जेको आहे सो इहो ॾाढो हाणे कॉमन थी वियो आहे। त उनमें मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां माण्हुनि खे पब्लिक खे इहा कोशिशि कंदुमि, गुज़ारिश कंदुमि त जेको आहे सो इन क़िस्म जा जेके सुठी होटल खां सवाइ कंहिं ॿी जॻह ते कंहिं औरत सां मिलणु। अच्छा, हुनमें वरी जेका रिसेंटली मां हिकिड़ो ट्रेंड ॾिठो त जेके मुख़्तलिफ़ जेके फ़ोन कंपनीज़ आहिनि, सेल्युलर कंपनीज़ आहिनि, उहे मुख़्तलिफ़ गपशप कॉर्नर जे नाले सां के इन क़िस्म पैकेजिस वग़ैरह उनमें जंहिंमें मतिलबु जीअं चैट रूम्स हूंदा आहिनि, उन्हनि चैट रूम्स में बि माण्हू ट्रैप थियनि था। अच्छा, त उहो प्लीज़ इन्हनि शयुनि खे जेको आहे न सो थोरो सी बहरहाल हिकिड़ी स्ट्रेंज ॻाल्हि आहे। असां जेको आहे मौज़ू त असांजो इलाही ॿियो आहे, पर इहा बि हिकिड़ी स्ट्रेंज ॻाल्हि आहे। हिकु तरफ़ बैकवर्ड समाज आहे, क्राइम आहे, ॾोह आहे, जहालत आहे, हर सभु फैक्टर्स आहिनि। ॿिए तरफ़ टेक्नोलॉजी जो एॾो एडवांस यूज़, उन्हनि खे ख़बर आहे। मूंखे न आहे ख़बर त चाइनीज़ फ़ोन में के चेंजर लॻल हूंदा आहिनि, आवाज़ मटवा आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे जेके इहे कम कनि पिया। ज़ुल्फ़िकार साहिब, हिकिड़ी त असां वटि इहा बि ॻाल्हि आहे त वॾेरो आहे, सरदार आहे, असां मञूं था उहो आहे। कराची में कहिड़ो वॾेरो सरदार आहे जो कराची में एॾे वॾे पैमाने ते जेका आहे अगवा भराए तावान थिए पई? कराची हिन वक़्तु बिल्कुलु तब्दील थियल आहे। जेके 70s वारी कराची हुई, 80s वारी कराची हुई, उते नस्ली जेके गिरोह आहिनि, उनखां अलावा जेके मुख़्तलिफ़ क्रिमिनल्स गैंग आहिनि, क्रिमिनल्स गैंग जी वार आहे, नस्ली जेके आहिनि ग्रुप उहे आहिनि। हाणे कराची में जेको असीं 70s में जॾहिं हलिया वेंदासीं त दादल वारा, काला नांग वारा, इहो बम्बीनो, स्काला, उते जेको सत ठकाई चाकू वारी इहा बदमाशी हाणे उहो जेको थियो आहे, हिकु त फैशन बि बणियो आहे। चङा भला फैमिलियुनि जा ॿार उहे बि इन्वॉल्व थिया, पुलिस रिकॉर्ड में आया आहिनि त शयूं उहे बि थियूं आहिनि। उनमें नस्ली गिरोहनि जा माण्हू जेके आहिनि, लसानी गिरोहनि जा माण्हू बि आया आहिनि। उहो त हिकिड़ो सियासी पैटर्न आहे, पर इन खां हटी करे पैसे जो बि हिकिड़ो फैक्टर आहे त पैसे लाइ माण्हू अगवा पिया कनि। माना सियासत त पंहिंजी जॻह इशू जी कराची जी आहे। कराची जे अंदरि आहे त उते बिज़नेस कम्युनिटी आहे, उते बिज़नेस कम्युनिटी बि आहे, माण्हू आहिनि, पैसे वारा आहिनि ऐं उते कराची में अगवा करण वारो हिकिड़ो सवलो बि आहे। कराची में माण्हू खयो कंहिं लांडी कोरंगी या किथे जेको गुलिस्तान जोहर में लिकाए छॾियो, या असां वारे धाड़ियल वारा कशाला कान्हनि जो हितां जेको आहे सो आगा साहिब चयो काज़ी अहमद में खयो धाड़ियल हिक ॿिए खे ॾींदा, शिफ्ट कंदा, जेको सो चक वञी निकिता जेको आहे हेठि लही विया, जेको इहो हमरा खे ॻेलींदा। त कराची जो जेको सो मुख़्तलिफ़ आहे, पर हाणे सॼे जॾहिं असीं वठूं था कराची खां वठी कश्मीर सॼी सिंध खे असीं जॾहिं क्राइम जे हवाले सां वठूं त को हिकिड़ी शइ में असीं हिनखे न चऊं त भई हीउ जेको सो सिर्फ़ु हुन में वॾेरो जेको आहे सो सरदार एलिमेंट शामिल आहे, एनफोर्समेंट एजेंसीज़ जेका उते आहे, सभिनी जो गॾियल आहिनि। बिल्कुलु हाणे हिकिड़ो केस आहे, उहो ॾाढो इंटरनेशनली जेको सो वियो असांजो टेटी जे भरिसां चीनी अगवा थिया, लतीफ़ चांडे वारनि खयो, लाइक़ खे ॾेई छॾनि, लाइक़ वारनि वरी केटी में अंदरि खणी विया। हाणे उनमें पुलिस ऑफिसर पहुता, पुलिस ऑफिसर उते पहुता ऐं बिल्कुलु करीबी पहुता जेके उन वक़्त जा ऑफिसर आहे, DIG पहुता, पर सरकार मथां चयो अबा टकर न कजो ऐं मथी डील करणी आहे वफ़ाक़ी सरकार जे मथां दॿ त हिन जे सिंध सरकार ते बाबा माण्हू अॻु। हाणे करोड़नि जो वञी मामिलो थियो, नवाब अहमद सुल्तान मरहूम चांडे खे जेको आहे सिंध सरकार जेको हेलीकॉप्टर ॾिनो, इहो हिकिड़ो रिपोर्टेड ॻाल्हि। नवाब अहमद सुल्तान वियो जॾहिं हेलीकॉप्टर ते वञी केटी में लथो, ॾिठईं त उते जनरेटर पिया हलनि, ॾाढो AC वेसी लॻियूं पियूं आहिनि, धाड़े सुता पिया आहिनि मज़े सां।
सो हमरा लाइक वारनि चयो हाणे साईं नवाब साहब तव्हां आया हुआ अब्बास हाणे हिननि चीनियुनि मां हिकिड़ो खणो हाणे तव्हांखे ख़ाली नथा मोटायूं सो हुननि हमरा चयो साईं हाणे असांखे त 4-5 करोड़नि जी ऑफर थी आहे मुफ़्त में त कोन ॾींदासीं नवाब साहब कावड़ जी हैदराबाद में हिकिड़ी कराची प्रेस कॉन्फ्रेंस कई त बाबा ही त मामलो ई ॿियो लॻो पियो आहे धाड़ेल त उते जेको जनरेटर में वेठा आहिनि उते पिया ॾिसनि अच्छा राकेश साहब हिकिड़े ॾिसां इहे सभु ॻाल्हियूं साम्हूं आहिनि तव्हांखे मां नथी सम्झां त रियासत एॾी कमज़ोर आहे या रियासती मशीनरी में एतिरो दम कोन्हे जो उन खां इहे चंद क्रिमिनल थोरा आहिनि तव्हां चओ था घणा कोन्हनि की बकोल तव्हांजी त क्राइम रेट वधी कोन्हे चंद माण्हू ई आहिनि त उहे तव्हां खां ॾाढा हुजनि तव्हां हुननि तां अप्रोच न करे सघो जेसि ताईं हुननि जे पोयां खां ॿी ब्रेक न हुजे एक्चुअली ॾिसो न क्रिमिनल जस्टिस सिस्टम जेको आहे न उहो 3 टियर्स ते आहे हुनमें जेल बि अचे थी जुडिशरी भी अचे थी पुलिस भी अचे थी उहे 3 जेके टियर्स आहिनि उहे सम हाउ डिटीरियोरेट थींदा विया आहिनि प्लस असांजो जेको कन्विक्शन रेट कम घटि हुजण जो हिकिड़ो कारण इहो आहे त असां ऑक्यूलर एविडेंस ते अॼु ताईं डिपेंड कयूं था असां दुनिया एतिरी तरक़ी करे वई आहे असां अॼु ताईं फॉरेंसिक में का तरक्की न कई आहे असां फिंगर प्रिंट्स अॼु ताईं खणण जा को माना प्रॉपर अरेंजमेंट्स न आहिनि जंहिंजे या DNA टेस्टिंग असां वटि को हिकिड़ी अधु लेबोरेटरी हूंदी पर हिकिड़ा लिमिटेशन्स आहिनि जेके असां मञूं था त पंहिंजी जॻह ते एग्ज़िस्ट कनि था ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त उहे हिन प्रोग्राम जे ज़रिए माण्हुनि ताईं पहुचनि इहे शयूं त तव्हांजो कहिड़ियूं लिमिटेशन्स आहिनि छा पियो थिए उन जे बावजूदि नामी गिरामी ॿुधाईंदा आहिनि ख़बर हूंदी आहे पोइ छो नथा पकड़िया वञनि उनमें अगेन तव्हां ॾिसो थोरो पूरी सोसाइटी जो बि हिकिड़ो रिस्पॉन्स के जेको आहे सो असांखे मद्देनज़र रखणु खपे आगा साहब वेठा आहिनि ज़रूरु इन ॻाल्हि मूंखां वधीक इन शइ खे ॼाणंदा हूंदा त केतिरनि पुलिस अफ़सरनि जिन जेको आहे सो पंहिंजे ड्यूटी जे दौरान जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा वॾा बदनाम धाड़ेल जेको आहे सो उन्हनि खे मारियो ऐं जेन्युइन एनकाउंटर्स में मारियो उन्हनि खे बाद में जेको आहे सो जिरगनि में फ़ैसिला भरे ॾियणा पिया इते कम अचे इते सोसाइटी खे जेको आहे सो उन्हनि जे पोयां बीहणु खपे त जीअं जेकॾहिं को माण्हू पंहिंजे ज़ाती अनाज जे करे त कंहिंसां नथो वञे उहो पंहिंजो कार्य सरकार एग्ज़ैक्टली त हुन ते ॾंड पिया उन्हनि खे माना हुननि ते क्रिमिनल केसिस एग्ज़ैक्टली त इन खां पोइ सर्टनली मतिलबु इहा मां ॾिठी आहे शइ त जेको आहे सो पुलिस में मतिलबु उहा लेवल ऑफ कमिटमेंट उन्हनि शयुनि में ज़रूरु कमी अचे थी पर स्टिल अहिड़ा ऑफिसर्स मौजूदु आहिनि जेके हुन बावजूदि करप्शन जो केतिरो एलिमेंट आहे पुलिस में जेका करप्शन इन्वॉल्व आहे उनजो केतिरो आहे असांजो जेको बेसिक यूनिट आहे वर्किंग यूनिट जेको आहे पुलिस जो या किडनैपिंग सां वरी असां माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटिया पई कंटिन्यू पिया कयूं नाज़रीन टाइम थी वियो आहे कि नंढी ब्रेक जो असां सां गॾु रहिजो थोरी देरि में डिफेंस शहबाज सिटी सेवन मेन इंडस हाईवे रोड जे VIP इलाइक़े में पहिरियों दफ़ो एक शानदार रिहायशी ऐं कारोबारी मंसूबो डिफेंस शहबाज सिटी में अकीदतमंदन जे लाइ हिन प्रोजेक्ट में काफी जो है खूबसूरत तोहफो तेरा मस्त सोना लाल कलंदर मुझो घर बिठाया है मस्त सोना लाल कलंदर प्लॉट की कुल कीमत 1,95,000 सा A project of MBL Builders and Developers. For booking and other details, call now. Fair Marketing 025462787 02132424618. सिंधी माण्हू सभई मोर कचहरीअ जा शौक़ सां गॾिजण शेज़ोर कचहरीअ जा चङी ॻाल्हि चाहत कचहरी कचहरी सिंध जी सक़ाफ़त कचहरी कचहरी पंहिंजी चाहे पंहिंजी कचहरी ब्रेक खां वञण खां पहिरियों साहब मूं तव्हांजी अध में ॻाल्हि कटी तव्हां पंहिंजो कंटिन्यू कयो जवाबु मां इहो पे अर्ज़ु कयो त असांजे किडनैपिंग फॉर रैंसम हुजे धाड़ो हुजे फुर हुजे क्राइम आहे क्राइम खे कंट्रोल करणु थाणो जेको आहे उहो बेसिक वर्किंग यूनिट आहे पुलिस जो थाणो थाणो हिन वक़्तु मां पुराणी ॻाल्हि त कोन कंदुसि तव्हांजे प्रोग्राम जे टाइम जे लिहाज़ सां थाणो हिन वक़्तु कमज़ोर आहे कमज़ोर छो आहे उहो त ॿुधायो कमज़ोर इन लाइ आहे त उहा वरी बेसिक जीअं हिकिड़ी शयूं आहिनि जेके DPO जे मथां कनि थियूं था जेके मिसाल ॻाल्हि 100 माण्हू मुक़ररु आहे हिकिड़े थाणे ते
मां साकिब साहब मुंहिंजी ॻाल्हि जी हिन जी हिमायत में मां 8-9 ज़िलनि जो DPO रहियो आहियां त साकिब साहब कहिड़े बि थाणे ते 100 माण्हू न ॾेई सघंदो। इहा साकिब साहब जी मजबूरी हूंदी, छो त अहिड़ियूं एक्स्ट्रा ड्यूटियूं वधी वियूं आहिनि जो उन खे हाणे हिकिड़ो कचे जो थाणो आहे, उन खे 100 माण्हू ॾियणो आहे। कचे वारे थाणे 8 माण्हू छा कंदा कचे में, उन खे 100 माण्हू स्ट्रेंथ आहे, सैंक्शन स्ट्रेंथ आहे। मां दावा सां थो चवां सॼी सिंध में अॼु तव्हां जांच कयो, तव्हांखे 8-9 माण्हू खां मथे तव्हांखे उन थाणे ते हिकु त तादाद घटि आहे, हा बजट घटि आहे, लिमिटेशन घटि आहे, इहे शयूं जेके जेन्युइन आहिनि। ॿियूं जेके उहे सभु हुजण जे बावजूदि ऐं कमज़ोर आहे, नालाइक आहे। हिन वक़्तु नालाइक छो आहे? इन में असांजी बेसिक ट्रेनिंग जो कसूर आहे। ट्रेनिंग वारा माण्हू भर्ती किथे था अचनि, तव्हां वटि सभु पॉलिटिकल भर्ती ट्रेनिंग जो कसूर आहे। असां सयाला जा स्टूडेंट आहियूं, असांखे ख़बर आहे। मां दावा सां थो चवां सिंध में हिकिड़ो बि स्कूल कोन्हे जेको सही पुलिस ऑफिसर ट्रेन करे सघे। ठीकु आहे, इहे कुझु माना जेन्युइन इश्यूज़ आहिनि जेके करप्शन खे पासे ते रखो, सॼे सियासी उसर खे तॾहिं मां हिनखे ॿिए हिसाब सां वठंदुसि। चलो जल्दी मां हिनखे बिल्कुलु मां ॿिए हिसाब सां वठंदुसि। जॾहिं बेसिक यूनिट जेको थाणो आहे, थाणे खां वठी उन SHO खां वठी DPO जी मुक़ररी ताईं मजबूरी थी वञनि। हाणे हिकिड़ो पैसा अलॻि, पर मूंखे हिकिड़ी हैरानगी थी ॾाढी। साकिब पाण उनजो विक्टिम आहे या न न चवंदुसि, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, सखर में ही DPO नथो खपे, छो त जॾहिं बेनज़ीर साहिब जी शहादत थी त इन DPO जे वक़्त में जेको सो केस दाख़िल थिया। अरे बाबा सॼी सिंध जे अंदरि जेको सो बेनज़ीर साहिब जी शहीद थी, सिंध में जंहिंजी शहादत जे दौरान ड्यूटी ते उनखे त मुल्तान में DPO करे रखियो, ओॾीमहिल केस स्किप त हाणे जॾहिं हाणे हिते असां वटि ईअं आहे त वञी वेही था रहनि, जेको MLA MP असांजा जेके मिनिस्टर वेठा आहिनि, CM खे था चवनि त हिन असांजे हिन जेको डिस्ट्रिक्ट में ही DPO खपंदो आहे। वञी MP वञी वेही थो रहे त बाबा हिन मुंहिंजी जेको सो तक सूबाई हल्के जे तक में 4 थाणा आहिनि ऐं मूंखे पसंदि जा जेके SHO लॻाए ॾियो। हाणे जॾहिं इहो मामिलो हलंदो भुट्टो साहिब आहे, हुनखे कोई सवाल आहे? साईं साकिब साहिब खां मुंहिंजो सवाल आहे त जॾहिं जेको सो को दाड़ियुनि या जेके किडनैपर आहिनि, उनखे जॾहिं जेको आहे सो किथे बि जेको पुलिस मुक़ाबले में पुलिस चए थी उहो आहे जेको असां जेको उनखे मुक़ाबले मारियो आहे, उते जी जेका इंतज़ामिया आहे या उते जेके मकानी माण्हू उहे चवनि था त बाबा जेको पुलिस कोन मारियो आहे, हिते जेको हुनखे जेको मकानी माण्हू मारियो आहे या हुनखे जेको पूरे उनमें छा हूंदो आहे त उहो जंहिं माण्हू मारियो हूंदो आहे त उहो एट टाइम्स विलिंग न हूंदो आहे उन शइ खे फेस करण जे लाइ। सोसाइटी जा इहे हालात हूंदा आहिनि त उन में म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां ईअं ज़रूरु थींदो आहे। केतिरनि जॻहियुनि ते थींदो आहे, ज़ाती तौर ते असां बि इहे शयूं मीडिया जे थ्रू पढ़ंदा आहियूं ऐं ज़ाहिर आहे इन प्रोफेशन में हुअण जे करे उहा ख़बर जी पोयां जेका असल हक़ीक़त हूंदी आहे उहा सम्झ में ईंदी आहे। मुंहिंजो नालो अली गुलजरवार आहे। मुंहिंजो आगा साहब खां सुवालु आहे त पुलिस जा मयार ॿिटा छो हूंदा आहिनि? हिकिड़े पासे ग़रीबनि जा पटका बेगुनाहनि जा पटका था लहनि, ॿिए पासे ॾुआरियुनि में कुझु कोन थो चयो। मिसाल तौरु वेझड़े मादी जा ॿ चार हिकिड़ो मिसाल ॾींदुसि, कराची आहे त हिकिड़े पासे गाॾियूं सॼो भॼियो वञनि ऐं ॿिए पासे जेको आहे नर्सनि ते मास्तरनि ते ऐं पका करण वारा मुलाज़िमनि ते करकियो पवनि, इन जो कारण छा आहे? सवाल आहे त क्रिमिनल वधे थो त क्राइम वधे थो। अक्सर असां ॾिठो आहे ॿारनि में त कंहिं मसइले ते कंहिं पंहिंजे ज़ाती झेड़े में हिकिड़े माण्हू ते FIR कटिजी थी वञे ऐं पोइ उहो माण्हू वरी पंहिंजे पाण में ठही पिया वञनि, FIR जी मालिकी नथा कनि, जेतिरो ॿाहिरि था मिलनि FIR पंहिंजी मालिकी नथा कनि। पोइ वरी जेको असांजो थाणे जो जेको SHO आहे, पोइ जेको को क्राइम वग़ैरह थिए थो उते ॾिसे थो लिस्ट में त माण्हू अॻु में FIR कटियल आहे, ज़मानत न कराई आहे, त पोइ उन ते केस वधंदा इवन के हिन माण्हू ते माना काफ़ी केस थी था वञनि, पोइ हू माण्हू हिकिड़े माना क्रिमिनल रुख में हले थो वञे। ठीकु आहे, मतलब पुलिस पाण क्रिमिनल्स ठाहे पई। मां इन नज़र में ॾिसंदुसि त इहा समाजी नाइंसाफ़ी आहे, इहा थाणे जी समाजी उतो जी जेका आहे सा नाइंसाफ़ी आहे। हक़ीक़त ईअं आहे त पहिरियों इंसाफ़ समाज खे पुलिस थी ॾे, कोर्ट बाद में। समाज पहिरियों माण्हू ॾोह जॾहिं थिए थो, ॾुतड़जी फरियादी सचो आहे कूड़ो आहे थाणे ते पहुचे थो, उते जेका इन्वेस्टिगेशन आहे, जेका उते जेको किरदारु अदा आहे उहो
समाज खे पहिरियों इंसाफ़ उनखे पुलिस ॾींदी। ठीकु आहे। जेसि ताईं पहिरियों इंसाफ़ ख़तमु पुलिस न ॾींदी तेसि ताईं इहो ॾोहारी वधंदो। मां साईं जे जवाबु हिकु सुवाल खे थोरो हुनजो जेकॾहिं इजाज़त हुजे त जवाबु ॾेई छॾियां। बेसिकली अॻे हिकिड़ी मिथ हूंदी त धाड़ेल जेको आहे उहो वॾेरो ठाहे थो, उहो पुलिस ठाहे थी, माना उन्हनि सां एतिरी ॾाढ ज़ुल्म थिए थी, जेको नेक्सस धाड़ेल जो ऐं पुलिस जो थिए थो। मां सम्झां थो त जॾहिं पर्सनली मां हाणे 12 साल नौकरी में थी विया आहिनि त मां सम्झां थो इहो शायदि पास्ट में कंहिं हद ताईं दुरुस्त हुजे त मूंखे ख़बर न आहे। मौजूदा हालात में इहा शइ को एतिरो घणो को वज़न नथी रखे। तव्हां वॾेरो जेकॾहिं मथां पुठिते थिए न हुजे ॾोहारी ठाहिण में जेको अॻे तव्हां ॾिसो न असां पढ़ंदा हुआसीं लिटरेचर में फिल्मनि में ॾिसंदा हुआसीं त हिकिड़ो जेको मज़लूम रिएक्शनरी जो जेको बिल्कुलु इल फाउंडेड मां हुनखे ॾोहारी आहे ऐं जेको आहे जेको हीरोइज़म ज़रूरु हुन में हुजे थो सोसाइटी में, छो त हुनखे इन क़िस्म जी उन कल्चर जे अंदरि ॼट के कल्चर जे अंदरि हुनखे शायदि उहा एप्रिसिएशन मुड़ुस माण्हू वारो जेको पैसो बि आहे न। ॾिसो जेको जंगल में मंगल करे वेठा आहिनि हुते एसी लॻाए वेठा आहिनि, आसान क़िस्म जो पैसो मिले थो। छो आहे भला जे ॾोहारी आहिनि सरदार मिसाल कंहिंजो तव्हां नालो खणी चयो XYZ उहो वञे थो त हुनजी इज़त कनि था, छा उहो पंहिंजो पावर पंहिंजी ताक़त इस्तेमालु करे उन्हनि खे ॿियनि खां रोके नथो सघे? सरदार कीअं रोकींदा उन्हनि खे? असली ॻाल्हि इहा आहे त हुननि जा कहिड़ा इंट्रस्ट आहिनि सरदारनि जा जेके ॾोहारी पाले वेठा आहिनि? सरदार असां वटि हिकिड़ी साइकी ठहियल आहे, सरदार उनखे ई आहे जेकॾहिं सरदार ईअं वीचारो जेको बिल्कुलु सिंपली रस्ते रोड ते घुमंदो अचे, को गनमैन न हुजे, ईअं जेको घुमंदो अचे त माण्हू चवंदा हीअ वरी कहिड़ो सरदार आहे। पर जेकॾहिं माण्हू हिकिड़ी 4 जेके डबल केबिन अॻियां अथसि, 5-7 जेके कलाशनकोफ सां अॻियां पोयां माण्हू आहिनि त ख़बर पवंदी सरदार आहे। हाणे उहे जेके उन कंहिं पुछियो आहे त कंहिं पुछियो कोन्हे सॼी सिंध जे अंदरि कोर्ट न कंदुसि, पर हाणे कंहिं पुलिस ऑफिसर सरकार कंहिं माण्हू पुछियो आहे त हीअ जेके अॻियां पोयां तुंहिंजे गनमैन वेठा आहिनि उनजी जेकी क्रिमिनल हिस्ट्री छा आहे? सरदार खां छो कंहिं मिनिस्टर खां कंहिं पुछो त फलाणो हिकिड़ो इंटीरियर मिनिस्टर हो हुनजी सॼा गनमैन धाड़ियल हुया उन खां कंहिं पुछो? हाणे मुसीबत इहा आहे त इहो जेको हीरोइज़म जो जेको आहे न सिर्फ़ु धाड़ेलनि खां वठी हाणे धाड़ेलनि खे एॾो ॾोह कयो, जेकॾहिं फुलमाची फिल्म ठही, मोहबी ठही, परू चाडियो फिल्म ठही, नादर जिस्कानी फिल्म ठही, इहो कहिड़ो ॾोह थियो जॾहिं हू पाण जेके अमलदार आहिनि मिनिस्टर आहिनि उहे पाण हीरोइज़म आहिनि त भई हिन अॼु जेके प्रोटोकॉल में गाॾियूं हूटर कोन लॻल हो, स्काट बीजो ऐं पोइ प्रोटोकॉल में 4-5 गाॾियूं बीजनि, फलाणी हद में जेको SHO न आयो सस्पेंड थियो। अब्दुल खालिक लगारी खे हिकिड़ो सवाल आहे। मुंहिंजो सवाल आहे साईं त बयान में को बयान आयो जंहिंमें मंजूर वसाण घर वज़ीर त हुन लिखियो जिते किराए में हुजे त उते उन इलाइक़े जो इंचार्ज हुजे त उन ते केस दाख़िल कयो। छा इहो मसइले जो हल आहे? इहो मसइले जो हल कोन्हे। ईअं त पोइ मां सम्झां थो त रोज़ानो कंहिं न कंहिं सॼी सिंध में जेका